असांखे लॻंदो आहे त असांजी धरती ठोस ऐं हिकु जाइ ते बीठल ऐं ख़ामोश आहे, पर इहा असांजी ग़लति फ़हमी आहे। ज़मीन स्पेस में घुमंदड़ लाटूअ वांगुरु आहे। असां सिज जे चौधारी 1,00,000 किलोमीटर फ़ी कलाक जे रफ़्तार सां चकर लॻाए रहिया आहियूं ऐं ज़मीन पंहिंजे एक्सिस ते 1600 किलोमीटर फ़ी कलाक जे रफ़्तार सां घुमी रही आहे। ज़मीन सिज जे चौधारी स्पेस में चकर हणण सां गॾु उत्तर ऐं ॾखिण तरफ़ बि चकर हणण वारे एक्सिस ते घुमंदी आहे। पर सन 2000 ईस्वीअ में नासा जे साइंसदाननि खे इंतिहाई परेशान करण वारी ॻाल्हि जी ख़बर पई। असांजे प्लानेट जो रोटेशनल एक्सिस तब्दील थी रहियो आहे। धरतीअ जी रोटेशनल एक्सिस आम तौर ते हर साल ओलह तरफ़ वधंदी रही हुई, पर ओचितो साइंसदाननि इहो ॾिठो त उत्तर पोल उभर ॾांहुं तब्दील थी रहियो आहे। ख़बर नाहे कीअं। साइंसदाननि खे ख़बर हुई त पोल ओलह ॾांहुं फिरी रहियो आहे, पर उन्हनि अॻकथी कई हुई त ईअं ई थींदो रहंदो। पर हाणे ज़मीन पंहिंजो रुख मटाए छॾियो आहे। इहा हिकिड़ी तमामु वॾी जांच हुई। इन खां बि वधीक ॻणती जी ॻाल्हि उहा आहे त पोल जो ओभर तरफ़ चकर पहिरियां खां ॿीण ते ऐं तेज़ीअ सां हली रहियो आहे ऐं लॻे पियो त तेज़ी लगातार वधी रही आहे। इहा तब्दीली हैरान कंदड़ आहे। इहा तब्दीली तेज़ीअ सां थी रही आहे ऐं लगातार थी रही आहे। जेकॾहिं उत्तर पोल अहिड़ी तरह ओभर ॾांहुं तब्दील थींदो रहियो त इक्वेटर लाइन शिकागो ताईं अची वेंदी ऐं शिकागो इक्वेटर ते हूंदो ऐं हालात तमामु ख़राब थींदा वेंदा। धरतीअ जे चकर हणण वारी एक्सिस जी लगातार तब्दील थींदड़ पोज़ीशन दुनिया जे मौसम खे पूरी तरह तब्दील करे सघे थी। यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका तमामु वॾे ऐं रेगिस्तानी रूप में तब्दील थी सघे थो। लगातार वधंदड़ टेम्परेचर वसीउ मिसिसिपी नदीअ खे सुकाए सघे थो। ख़ौफ़नाक सोकहड़े जे करे वर्जीनिया जा सरसब्ज़ फ़सुल बंजर ज़मीन में तब्दील थी सघनि था ऐं थी सघे थो त हिन देश जा सावा ॿेला सड़ी राख थी वञनि। मिसाल तौर तव्हां लॉस एंजलिस में रही रहिया आहियो। गर्मी लगातार वधंदी रही आहे। पाणीअ खे बाफ़ थी उॾामण खां रोकण जो को बि तरीक़ो न आहे। तॾहिं असां वटि बेहद गरम ऐं बंजर ज़मीन खां सवाइ कुझु बि न हूंदो। जेको एडाप्ट न करे सघियो उहो मरी वेंदो। फ़सुल पोखण त बिल्कुलु बि मुमकिन न हूंदो। ॾुकार पइजी वेंदो। लॾ पलाण जी अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी जहिड़ी दुनिया कॾहिं बि न ॾिठी हूंदी। बाक़ी दुनिया बि पूरी तरह दरहम बरहम थी वेंदी। ॾखण पैसिफिक बर्फ़ जी चादर सां ढकिजी वेंदो। आर्कटिक पघिरजी वेंदो। यूरोप नओं नॉर्थ पोल बणिजी वेंदो। 5000 साल पुराणी तहज़ीब थधी ऐं बंजर ज़मीन सुकुड़जी वेंदी। असां ज़िंदह न रही सघंदासीं। मुंहिंजो मतिलबु आहे त दुनिया अहिड़ी थी वेंदी जो असां सोचे बि नथा सघूं। सवाल आहे त ईअं छो थी रहियो आहे। हा त शइ अहिड़ी आहे जेका ज़मीन खे इन पासे ॾांहुं धिके रही आहे। साइंसदाननि खे इन मौतमार तब्दीलीअ जो राज़ ॻोल्हणो पवंदो। उन्हनि नासा जे गैस मिशन जे जाड़े सैटेलाइट जो इस्तेमालु कयो। 2 आइडेंटिकल स्पेस क्राफ्ट नॉर्थ ऐं साउथ पोल जे वेझो 480 किलोमीटर मथे जांच कंदे अर्थ मास जी नंढी तब्दीलीअ खे बि नोट कंदा रहिया। उन्हनि खे ख़बर पई त का शइ ज़मीन खे पंहिंजे गिरह मां ॿाहिरि धिके रही आहे। ज़मीन ते मास डिस्ट्रीब्यूशन में थोरी तब्दीली आई आहे, जंहिं करे ज़मीन जे फेरे ते थोरो असरु पियो आहे। सोचियो त तव्हां सोकर बाल खे घुमाए रहिया आहियो ऐं जेकॾहिं बाल जे हिकिड़े पासे गम सां कुझु चिंबड़ाए छॾियूं त बाल जे फेरे में ज़रूरु तब्दीली ईंदी। जेकॾहिं तव्हां ज़मीन जे वज़न खे हिकिड़े पासे तब्दील कयो था त थी सघे थो त ही अलॻि तरीक़े सां फिरे। ग्रेस ज़मीन जे मास में थींदड़ तब्दीली जी दुरुस्त जाइ खे सुञाणे वरितो। ग्रेस खे ख़बर पई त ही तब्दीली हिंदुस्तान जे मास में आहे। साइंसदाननि खे इहा ख़बर पई त ज़मीन जे अंदरां पाणी कढण सां असांजे ज़मीन जे वज़न जी बराबरीअ में तब्दीली अची रही आहे। इंसान फ़सुलनि जी पोखाईअ लाइ ज़मीन मां तमामु घणो पाणी कढियो आहे ऐं इन सबब जे करे असांजे प्लानेट जो मास लगातार तब्दील थींदो रहियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे त इंसान जा कम धरतीअ जे मास जे तवाज़ुन खे तब्दील करण लाइ काफ़ी आहिनि। हक़ीक़त में असांजे कमनि जे करे ई धरतीअ जे स्पिन ऐं पोल ते असरु पवंदो आहे। लॻभॻि 2.25 अरब माण्हुनि जो ख़ितो इंडिया जल्दी दुनिया जो घणी आबादी वारो मुल्क थियण वारो आहे।
भारत में पाणीअ जी खपत एतिरी त वधीक आहे जो हिन जा 1 करोड़ 20 लख वाटर पंप हर 2 सालनि में ईरी नदीअ जे बराबर जो पाणी ज़मीन मां ॿाहिरि कढंदा आहिनि, जंहिंखे कुदरत एतिरी जल्दी भरे नथी सघे। असल में उहा हैरानगी जी ॻाल्हि आहे त असां ज़मीन में एतिरी मिक़दार में पाणी ॿाहिरि कढी रहिया आहियूं जंहिंजो असरु सॼी ज़मीन ते पइजी रहियो आहे, जंहिं ते असां रहिया पिया आहियूं ऐं हू तमामु वॾो असरु आहे। वधीक ख़बर पई त भारत दुनिया जो अकेलो मुल्क नाहे जिते इंसान ज़मीन जी मास में तब्दीली पैदा करे रहियो आहे। मिसाल तौरु चीन आहे। उन फ़क़ति 3 सालनि में एतिरो कंक्रीट विधो जेतिरो 20 सदी में कंहिं बि मुल्क नाहे विधो। असां तमामु घणे कंक्रीट जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। असां ज़मीन जे वज़न जे मुक़ाबले में नंढनि वॾनि तब्दीलियुनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, पर नंढी तब्दीलियुनि सां वॾो असर बि थी सघे थो। सॼे चीन में हुकूमत तेज़ीअ सां अहिड़ा प्रोजेक्ट तयारु करण जा इजाज़तनामा ॾेई रही आहे जहिड़ा दुनिया में कॾहिं बि नाहिनि ॾिठा विया, पर इन जो असरु सॼी दुनिया ते पइजी रहियो आहे, छाकाणि त कंक्रीट जो वज़न धरतीअ जे मास खे रीडिस्ट्रीब्यूट कंदो आहे। असांखे लॻंदो आहे त असां धरतीअ ते कीवलियुनि वांगुरु आहियूं। इन्हनि नंढनि शयुनि जो असरु कंहिं ते बि नाहे पवंदो। असां ईअं सोचींदा आहियूं, पर असांजे कमनि जो असरु ज़मीन ते पइजी रहियो आहे। ऐं जॾहिं साइंसदाननि तब्दीलियुनि ते वधीक गौर कयो त उन्हनि खे अहसासु थियो त एशिया में कंक्रीट ऐं पाणीअ जे इस्तेमाल जे करे मास में थींदड़ इहे तब्दीलियूं धरती जे तमामु ख़राब जायुनि ते थी रहियूं आहिनि। हाणे थियण वारियूं तब्दीलियूं असांजे प्लानेट जे मास जे मुक़ाबले में तमामु नंढड़ियूं आहिनि, पर जिते बि इहे तब्दीलियूं थी रहियूं आहिनि उन्हनि जे करे असांजे प्लानेट ते कई मसइला पैदा थी सघनि था। ज़मीन जे स्पिन एक्सिस जो सभ खां नाज़ुक हिसो हूंदो लॻभॻि 45 डिग्री ताईं जी तब्दीली। उहा आहे स्वीट स्पॉट। इहा हिकिड़ी परेशानी आहे, छाकाणि असां मां घणा इंसान घणो करे उते रहंदा आहिनि। पोल्स वटि घणा माण्हू नाहिनि रहंदा। असां आबादी वारे इलाइक़े में ज़मीन जे अंदरि मौजूदु पाणीअ जे करे मास विञाईंदा रहंदासीं त 45 डिग्री असांखे हेठि क्वेटर ताईं घिले वेंदी। ज़मीन जो मास अञा बि तेज़ीअ सां तब्दील थियण जी अॻकथी आहे ऐं हिन सां गॾु प्लानेट अञा बि वधीक तेज़ीअ सां फिरंदो, जंहिंसां अमरीका में बंजर ज़मीन असांखे असांजी उमेद खां बि पहिरीं नज़र अची सघे थी। ईअं थियण जी उमेद ज़रूरु आहे ऐं पोइ कुझु बि साॻियो न रहंदो। साइंसदाननि वटि प्लानेट जे रोटेशनल एक्सिस खे वापसि पटड़ीअ ते आणण जो तरीक़ो ॻोल्हण लाइ तमामु थोरो वक़्तु आहे। जेकॾहिं असांखे इहो ठीकु करिणो आहे त असांखे सख़्तीअ सां कमु करिणो पवंदो, या असां शहरनि खे तब्दील कयूं ऐं ज़मीन में उहो पाणी वरी भरियूं जंहिंखे असां ख़तमु कयो आहे, या वरी को वॾो कमु कयूं। असां तब्दीलियुनि जे तवाज़ुन खे बराबरि करण लाइ साउथ अमेरिका में को शहर ॾियूं। शायदि अॻियनि 30 सालनि में 2 करोड़ माण्हुनि खे चिली मोकिलण जी बि ज़रूरत पवे। नवनि साउथ अमेरिकन शहरनि सां गॾु इंसाननि खे ज़मीन जो मास रीडिस्ट्रीब्यूट करण लाइ सचपच त जबलनि जी जाइब तब्दील करणी पवंदी, पर केतिरनि ई साइंसदाननि जो चवणु आहे त इहो मुमकिन न आहे। मूंखे यकीन आहे त इंसान हिन मुश्किल मां ॿाहिरि निकिरण लाइ जियो इंजीनियरिंग जो तरीक़ो ॻोल्हे वठंदो त जीअं ज़मीन उन जाइ ते मोटी अची सघे जिते पहिरीं हूंदी हुई। जेकॾहिं असां हिन खे रोके न सघियासीं त असांजी ज़मीन रहण लाइक़ु न रहंदी। मां तव्हांखे हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधायां, असां हिन तब्दीलीअ खे रोके न सघियासीं त इन खां बचण जो को बि रस्तो न आहे। ॾिसंदा रहो साइंस डॉक्यूमेंट।